أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون ولا تكونوا كالذين نسوا الله فأنساهم أنفسهم أولئك هم الفاسقون لا يستوي أصحاب النار وأصحاب الجنة أصحاب الجنة هم الفائزون صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے انہن آیتن میں ایمان وارن سان مخاطب تھیندے ان قیامت جے ॾींहं जे तयारीअ जो बंदोबस्त करण जो हुकुम बयान फरमायो आहे। अल्लाह तबारक व ताला इंसान के ख़बरदार बनाईंदे अल्फाज अहिड़ा अजीब बयान फरमाया। फरमाएं या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ दिल में रखो, खुदा खां डिजो। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, हर माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरत वारे ज़िंदगीअ जे तरफ़ नज़र रखे ऐं हर माण्हू इहा सोच ऐं फ़िक्र रखे त मां अॻिते जे लाइ छा गॾु कयो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं इंसान पंहिंजे गिरेबान में झाती पाईंदो, पंहिंजे अमलनि ऐं पंहिंजे ॾोहनि जी तौर पंहिंजे ई तराज़ूअ में कंदो त इंसान जो ज़मीर जज बणिजी करे, इंसान जी सोच ऐं फ़िक्र सीनो कोरट बणिजी करे इन फ़ैसिले जे तरफ़ ज़रूरु आमादा थींदो ऐं पंहिंजे ई अदालत में पाण खे ॾोही बनाए, पाण खे जज बणाए जॾहिं फ़ैसिलो कंदो तॾहिं इंसान जा पंहिंजा ॾोह ऐं पंहिंजा सवाब सभु तुरी करे साम्हूं ईंदा। पाण ई फ़ैसिलो करे वठंदो त मां पंहिंजी ज़िंदगीअ में आख़िरत जो सामान केतिरो हथु कयो आहे ऐं केतिरो मां पंहिंजी ज़िंदगी बेकार कमनि में ज़ाया कई आहे। पोइ अल्लाह तबारक व ताला इन इहे समूरे मवाद खे थोरनि लफ़्ज़नि में बयानु कंदे फ़रमायो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, भले त हर हिकु तव्हां मां इन ॻाल्हि खे सोचे ॾिसे त अॻिते जे लाइ हुन छा कयो आहे। वत्तक़ुल्लाह, वरी फ़रमाई अल्लाह खां डिजो, इन अल्लाह ख़बीरुम बिमा तामलून, जेको कुझु तव्हां कयो था अल्लाह ताला खे सभु ख़बर अथव। अहिड़ा लफ़्ज़ बयानु फ़रमाई वला तकूनू कल्लज़ीना नसुल्लाह फ़अंसाहुम अनफुसहुम, अहिड़नि माण्हुनि वांगुरु न थिजो जेके दुनिया जे ज़िंदगी में ख़ुदा खे विसारे पंहिंजी मनपसंदी ज़िंदगी गुज़ारींदा, न थिजो अहिड़ा। फ़अंसाहुम अनफुसहुम, अल्लाह ताला खे दुनिया में विसारींदव, अल्लाह से फ़रमायो आख़िरत में मां तव्हांखे विसारींदुसि, पर न थिजो अहिड़ा। उलाइका हुमुल फ़ासिक़ून, जिन मूंखे विसारे करे ज़िंदगी गुज़ारी उहे फ़ासिक़ फ़ाजिर ॾोहारी थिया। पोइ अल्लाह से असांखे अहसासु ॾियारींदे ईअं बि फ़रमायो ला यस्तवी असहाबुन नारि व असहाबुल जन्नह, मतां सम्झो त जन्नती ऐं जहन्नमी असां वटि तौर जे हिसाब सां, पछाड़ीअ जे हिसाब सां बराबरि थींदा, एज़ाज़ ऐं इकराम जे हिसाब सां बराबरि थींदा, न न, जन्नती बाननि जो एज़ाज़ ऐं इकराम असां वटि थींदो। जेके जहन्नमी हूंदा उन्हनि जो इस्तक़बाल बाहि सां, ज़ंजीरनि सां, कोड़नि सां ऐं सटकनि सां थींदो। कॾहिं बि जन्नती ऐं जहन्नमी बराबरि कोन थींदा। यादि रखो असां वटि कामयाबु उहो थींदो जेको मुत्तक़ी थी आयो, परहेज़गार थी आयो। जेको फ़ासिक़ ऐं फ़ाजिर गुनाहगार ॾोही नाफ़रमान थी आयो उनखे उते पंहिंजे अमलनि जो मज़ो चखाईंदासीं। पोइ इन इहे मंज़र खे अञा मज़ीद काफ़रनि खे बि बाख़बर बनाइण जे लाइ, मोमिननि मुस्लमाननि खे बि बाख़बर बनाइण जे लाइ फ़रमाई वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ, उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं कोई बि शख़्स
कंहिं बि माण्हूअ खे ज़रे बराबरि कमु न ईंदो। हर को पंहिंजे अमलनि जी बुनियाद ते खड़ो थींदो। वला युक़बल मिन्ना शफ़ाअतुन, न कि उन जे बारे में का सिफ़ारिश क़बूल कई वेंदी। वला युख़ज़ु मिन्ना अदलुन, न कि उन बाने ॾोहारीअ जे एवज़ में का कोई एवज़ो वठी करे उन सां रियात कई वेंदी। वला हुम युनसरून, कंहिं बि क़िस्म जी मदद न कया वेंदव। माना इहे अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा काफ़रनि जे लाइ बि आहिनि त काफ़र पंहिंजी ज़िंदगी संवारनि, ईमान आणनि, अमल सालिह कनि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे उन्हनि जे ॿुधायल हुकमनि खे चंबड़नि। त मुस्लमान बि पंहिंजे ज़िंदगीअ ते नज़र रखे, मतां चए त मां सिर्फ़ु काफ़र जे मुक़ाबले में इस्लाम आंदो आहे त बसि मुंहिंजी जान छुटी वेंदी। न, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके पूरी काइनात जा सरवाण आहिनि, मलाइक बि न पैदा थियनि हा जे अल्लाह ताला हुज़ूर जन खे न पैदा करे हा। त हीउ चंड सितारा, ज़मीन आसमान, अर्श कुर्सी ख़ुदा न ख़लक़े हा जे हुज़ूर सलातो सलाम जन खे न ख़लक़े हा। त अल्लाह ताला हिन सॼी दुनिया खे हुज़ूर सलातो सलाम जे सदके वजूद ॾिनो आहे। उहा रहमतुल लिल आलमीन हस्ती पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे विया, तव्हां असांजे लाइ सबक़ु आहे इहो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमायई त हिकु दफ़े हुज़ूर सलातो सलाम जन वटि जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, पर अनोखे टाइम ते, अहिड़े वक़्त ते जंहिं वक़्त ते अक्सर न ईंदो हो। अणलब अनोखे टाइम ते जिब्राइल अलैहिस्सलाम आयो ऐं जिब्राइल अलैहिस्सलाम जो चहिरो ज़रा मुरझायल हो, ग़मगीन हालत में हो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उनखे ॾिठो त हुज़ूर सलातो सलाम जन अर्ज़ु कयो, जिब्राइल छा हाल आहे तुंहिंजो चहिरो मां मुरझायल थो ॾिसां। हुज़ूर साईं जन त जिब्राइल खे रोज़ बरोज़ अचण वञण जे करे सुञाणींदा हुआ न। पाण फरमायूं, जिब्राइल छा हाल आहे तुंहिंजो जो तुंहिंजे चहिरे खे मां मुरझायल थो ॾिसां। जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त साईं, अल्लाह तबारक व तआला जहन्नम खे जो ख़लक़ियो आहे न, अॼु मां जहन्नम जो उहो मंज़र ॾिसियो थो अचां, उन मंज़र मूंखे रुआरियो आहे, उन मंज़र मूंखे ग़मगीन कयो आहे, इन जे करे मुंहिंजी हालत अहिड़ी आहे। हुज़ूर सलातो सलाम जन फरमायो त जिब्राइल पोइ उहो मंज़र थोरो मूंखे बि ॿुधाईंदे। जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त साईं क़ुर्बान वञा, अल्लाह तबारक व तआला जहन्नम खे ख़लक़ियो आहे न, त पोइ हुकुम फरमाई त इन जहन्नम खे भड़कायो। जीअं न भठीअ में लोहर ॾाटा ऐं लोह वारियूं शयूं तपाईंदो आहे त पोइ उनखे नंढड़ी हवा ॾियण वारी, धोकण वारी मशीन बि रखंदो आहे। अल्लाह ताला फरमायो त हिन जहन्नम जे बाहि खे भड़कायो, धूकियोसि। 1000 साल ताईं जहन्नम जे बाहि खे भड़कायो वियो। भड़कंदे 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 सफ़ा सफ़ेद थी वई, अछी। वरी अल्लाह ताला हुकुम फरमायो अञा भड़कायोसि। 1000 साल ताईं वरी उनखे भड़कायो वियो। भड़कंदी रही तां त सफ़ा पची ॻाढ़ी लाल थी वई। वरी अल्लाह ताला फरमायो त अञा इनखे भड़कायो। 1000 साल ताईं वरी उनखे भड़कायो वियो। भड़कंदी रही तां त पची 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 कारी थी वई सफ़ा। एतिरे ताईं जो साईं हाणे मां ॾिसियूं थो अचां त जहन्नम जी न चिणग थी का खुसे, न कि उन जे बाहि जा शोला था के डिम थियनि, पई थी ॿरे। कंहिं महिल रंग ॻाढ़ो अथसि त कंहिं महिल कारो अथसि, कंहिं महिल नीरो अथसि त कंहिं महिल कहिड़ो अथसि। भड़की भड़की उन जा शोला, उन जूं चिणगियूं पयूं थियूं ईअं उॾामनि। गोया कि जहन्नम अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे पुकारे करे चवे पियो त मूंखे जो तो रब्बुल आलमीन भड़काए तयारु कयो आहे, पोइ मुंहिंजे अंदरि आयो त केरु कोन्हे। ॼण जहन्नम कावड़ में अल्लाह ताला खां घुरे थो त उहे बाना ॾे त उन्हनि जो हाल पुछां जेके तुंहिंजी नाफ़रमानी करे गुज़ारनि था। साईं उहो मंज़र ॾिसियूं थो अचां, इन जे करे थो रहां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि, जिब्राइल बस बस बस। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तेसि ताईं रोई पिया। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुना, तॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम ते नज़र विधाऊं त जिब्राइल बि रोए पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिब्राइल अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो, जिब्राइल तूं छो पियो रोईं?
तूं त मलाइकनि समूरनि में मुक़दस आहे, तुंहिंजो रुतबो वॾो आहे, सभिनी खां अॻिते आहे, तूं छो पियो रहीं? चई साईं क़ुर्बान वञा उन ज़ात तां जंहिं तव्हांखे बरहक़ बनायो आहे त मूंखे बि डपु आहे। जिब्राइल तोखे छाजो डपु आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त साईं उहे घणियूं मूंखे यादि आहिनि जॾहिं असांजे विच में हूंदो हो इब्लीस, इबादतूं कंदो हो, तस्बीहूं कंदो हो, अल्लाह ताला जी वॾाई ऐं हमद ऐं सना बयानु कंदो हो। जॾहिं रब तबारक व ताला जी आज़माइश आई आदम अलैहिस्सलाम जे पैदा करण वक़्तु, तॾहिं हू आज़माइश में नाकाम थियो, मुतकबिर थी बीठो, सजदो न कयईं। अल्लाह ताला उन आज़माइश में नाकाम थियण जे करे क़यामत ताईं उनखे लानती बणाए छॾियो, क़यामत ताईं। साईं मूंखे डपु आहे जे मूंखां बि आज़माईंदो हुजे ऐं मां बि नाकाम थियां त पोइ। वरी जिब्राइल अलैहिस्सलाम रोई पियो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि रोअनि था। वरी घड़ीअ खां पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त साईं पुछो था त जिब्राइल तूं छो थो रोईं? साईं उहो मंज़र बि मुंहिंजे आॾो आहे जॾहिं असां मलाइकनि मां आदम अलैहिस्सलाम जे मथां थोरो सम्झण जे लाइ सवाल एतिराज़ी थियो त अल्लाह साईं तूं हिनखे आदम खे पंहिंजो ख़लीफ़ो थो बनाई, हालांकि हिन जे बुत, हिन जे जिस्म, हिन जे फितरत में फ़साद रखियलु आहे, कूड़ रखियलु आहे, गिला ग़ीबत रखियलु आहे, खाइण पीअण हलाल हराम जो मामिलो रखियलु आहे, तुंहिंजी छा तस्बीह बयानु कंदो? वनानु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक, असां तुंहिंजी तस्बीह बयानु कंदासीं, हीउ छा कंदो? अल्लाह तबारक व ताला फरमायो इन्नी अअलमु मा ला तअलमून। साईं पोइ इन इहे सुवाल जे जवाब में हज़ारे साल गुज़रण खां पोइ अल्लाह तबारक व ताला ॿिनि मलाइकनि हारूत ऐं मारूत खे इंसानी शक्ल में हेठि लाथो आज़माइश ऐं इम्तिहान जे लाइ, इस्म आज़म ॾेई करे माण्हुनि जे मामलात खे संवारण ऐं सुधारण जे लाइ। हारूत ऐं मारूत बि हिन आज़माइश में नाकाम थिया। हिकु औरत जे इश्क में मुब्तला थी करे इंसानी शक्ल जे एतबार सां नाकाम थिया। उहे अॼु ताईं बाबल शहर जे अंदरि इहे ॿई हारूत ऐं मारूत मलाइक हिकु खूह जे मथां क़यामत ताईं ऊंधा लटकिया पिया आहिनि, उन्हनि जी सज़ा इहा मुक़ररु आहे। साईं उहे मूंखे मंज़र मलाइकनि जा, जिब्राइल अलैहिस्सलाम तो चए मूंखे मलाइकनि जा उहे मंज़र यादि आहिनि जेके मलाइक आज़माइशुनि में नाकाम थिया। साईं पोइ मूंखे बि ख़ौफ़ आहे मतां मां न आज़मायो वञा ऐं पोइ मतां मां न नाकाम थियां। इहे लफ़्ज़ जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम चया त एॾो रोई पियो, एॾो रोई पियो, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हुन सां रोअनि था, ॿई गॾु रोअनि था। इहे ॿई हस्तियूं उन वक़्तु अहिड़ियूं आहिनि जेके काइनात सॾीअ में अव्वल नंबर ते आहिनि। मलाइकनि में अव्वल नंबर ते जिब्राइल अलैहिस्सलाम, इंसाननि में अव्वल नंबर ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बल्कि मां ईअं चवां त इन्हनि ॿिन्हिनि मां बि अव्वल नंबर ते हिन काइनात जी अॻवान ऐं सरवाण हस्ती अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। उन मलाइक मुक़द्दस जिब्राइल सां गॾु रोअनि था, एॾो रोना जो रिवायत जे अंदरि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त ग़ैबी आवाज़ अल्लाह तबारक व ताला उनखे ॾिनो त बसि ख़ामोश कयो, तव्हांजी पछाड़ी, तव्हांजी ज़िंदगी महफ़ूज़ कई वई आहे, न रो, ख़ामोश थियो। इन्हनि मुक़द्दस हस्तियुनि ख़ुदा तबारक व ताला जे कावड़ ऐं ग़ज़ब ऐं बेनियाज़ीअ खे ॾिसी करे एॾो रोना आहिनि, जिन वटि सभु कुझु आहे, छा कोन हो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि। जिब्राइल त मुंड खां वठी ताबेदार हो, उहे रोअनि था पंहिंजी आज़माइश में नाकामी जे ख़ौफ़ खां, अल्लाह ताला जे आॾो बीही करे हिसाब किताब ॾियण जे ख़ौफ़ खां। इहे मुक़द्दस हस्तियूं रोअनि थियूं। तव्हां असां कहिड़ी पथर दिलि जा ठहियल आहियो। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो उन वक़्तु जिब्राइल अलैहिस्सलाम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ख़ूब रोई चुका हा, अल्लाह ताला आवाज़ ॾिनो त ख़ामोशी इख़्तियार कयो।
तव्हांजी आख़िरत महफ़ूज़ कई वई आहे। त उन वक़्तु ॿई हस्तियूं जॾहिं ख़ामोश थियूं तॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम फ़ौरन वापसि हलियो वियो। हुज़ूर सलातो सलाम जन उतां उथिया, हिकु अंसारी क़बीले जे भरिसां गुज़रिया त उते कुझु नौजवाननि खे ॾिठऊं, दुनिया जूं कुझु ॻाल्हियूं करे ऐं खिली रहिया हुआ। हुज़ूर सलातो सलाम जन उन्हनि खे ॾिसी करे फ़रमायो त ए जवानो, तव्हां खिलो था? शायदि तव्हांखे जहन्नम जे मंज़रनि जी ख़बर कोन्हे, शायदि तव्हांखे पंहिंजे क़ब्र जे हिसाब किताब जे अंदाज़ जी मालूमात नाहे, शायदि तव्हां खां क़ब्र ऐं क़यामत विसरी वई आहे। काश तव्हांखे इहा शइ मालूम हुजे हा त अॼु खिलण जे बजाय रो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि अल्फाज़नि सां हिकु दर्द उम्मत जे आॾो पेश कयो त तव्हांजी ज़िंदगी रोअंदे गुज़रे, ख़ुदा जे आॾो ख़ुदा जे ख़ौफ़ खां कंबंदे गुज़रे। जीअं ग़फ़लत खां बची वञो, जीअं अल्लाह जे हुक्मनि जे ताबेदारीअ में लॻी वञो, जीअं सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरीक़े खे चंबड़ी पओ। इहो हिकु सबक़ु ॾिनो, इहो हिकु अंदाज़ असांखे सेखारियो। पोइ असां बि न जॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ ते नज़र रखूं था, असां वटि त कुझु बि कोन्हे को, कोई बि अहिड़ो अमल कोन्हे को जंहिंखे अॻियां रखी करे चऊं त हिन अमल जे आधार ते बची वेंदासीं, कुझु बि कोन्हे। त बि खिलऊं पिया, कोई बचाव जो तरीक़ो ऐं रस्तो कोन्हे, त बि ख़ुशि पिया गुज़ारियूं। इहे अल्फाज़ क़ुर पाक जा, इहो बयानु ऐं रोअण हुज़ूर सलातो सलाम जन जो, जिब्राइल अलैहिस्सलाम जो रोअण तव्हां असांजे लाइ मैसेज जा सबक़ु आहे त पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा जे आॾो ख़ौफ़ कंदे गुज़ारिजे, रोअंदे इस्तिग़फ़ार कंदे गुज़ारिजे, गुनाहनि खां बचंदे बचंदे गुज़ारिजे, नेकियूं कंदे कंदे गुज़ारिजे। पोइ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात में पुर उमेद बि हुजे, हिकु तरफ़ खां ख़ौफ़ बि बे इंतिहा हुजे, ॿिए तरफ़ खां अल्लाह ताला जे ज़ात में उमेद बि तमामु घणी हुजे। पोइ जंहिं बंदे अल्लाह ताला जे ज़ात में उमेद रखी मायूसीअ खां बचो, अल्लाह पाक फरमाए थो मुंहिंजो वाइदो आहे मां पंहिंजे बाने सां पंहिंजे उमेदुनि जे मुताबिक़ बंदोबस्तु कंदुसि। अल्लाह ताला शल तव्हां असांखे इहा ज़िंदगी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।